करवाई या नहीं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल भी नहीं करवाई है जी। नहीं करवाई क्यों? बिल्कुल नहीं करवाई क्योंकि हमें इन चीज में बिलीव ही नहीं, हम मानते नहीं। घणा टुका लग रहा है भाई टुका लग रहा है जी। अरे वाह पर तो ॿुधो तो माण्हू चवंदा 2 साल खां पोइ माण्हू मरी वेंदो। न न रहूं था अलाह में कोन लॻे माण्हू जरा मरनि पिया असीं अखियुनि सां ॾिसी आया आहियूं कराची में इन करे असीं पाण खे बचत करे रहियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं आहियां तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा उर्स नारे जो दोस्तो तव्हां ॾिसो पिया हिन वक़्तु UN कॉमेडी। जी UN कॉमेडी ते अॼु असां मुख़्तलिफ़ माण्हुनि खां वीचार वठंदासीं, उन्हनि जा अहवाल वठंदासीं स्पेशली कोविड-19 जे बारे में। जी कोविड-19 यानी कोरोना जे बारे में ख़ासि करे उहो पुछंदासीं त तव्हां वैक्सीन लॻाई आहे या न, छो त वैक्सीन जेका आहे उहा तमामु ज़रूरी थी वई आहे। वैक्सीन खां सवाइ हाणे तव्हां हिकु शहर खां ॿिए शहर में नथा वञी सघो, तव्हां पेट्रोल पंप ते पेट्रोल बि नथा भराए सघो, तव्हां बस में सफ़र बि नथा करे सघो, तव्हां शॉपिंग सेंटर ते बि नथा वञी सघो। इन जे लाइ अॼु असां माण्हुनि खां पुछंदासीं त तव्हां वैक्सीन कराई आहे या न। त अॼु मूंसां गॾु रहो, तव्हांखे ज़बरदस्त मज़ो अचण वारो आहे। त असां सां गॾु रहो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो UN कॉमेडी खे। त अचूं जी दोस्तों, असां सां कुझु नौजवान गॾु आहिनि, अचो त उन्हनि खां पुछूं था त कोविड-19 जो जेको वैक्सीन आहे सो तव्हां लॻायो या न। भाई तो टुको लॻायो आहे वैक्सीन या न? नो नो। छो? कांडे मसलो काढ़े मसलो जी। तुंहिंजी उमिरि अञा नंढी आहे? जी जी। अच्छा तो वैक्सीन लॻाई? वो लगा रहा है। घणा टुका लॻ रहा आहिनि? भाई 2 टुका लॻ रहा आहिनि जी। अरे वाह पर तो ॿुधो तो माण्हू चवंदा 2 साल खां पोइ माण्हू मरी वेंदो। न न रहूं था अलाह पियो। ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त बीठो आहे, उन खां पुछो था बाबा तो लॻायो टुको? जी असां कोन लॻायो आहे, इन करे चिंता ते ख़तरो बि आहे, इन करे असां कोन लॻायो। गवर्नमेंट चयो थी हरू भरू लॻायो पर असीं इन करे कोन लॻायो। माण्हू जरा मरनि पिया असीं अखियुनि सां ॾिसी आया आहियूं कराची में, इन करे असीं पाण खे बचत करे रहियूं पिया। पर मुंहिंजा भाउ जे सभु माण्हू मरी वेंदा त तूं छा कयां मथे कांगो उॾाईंदे? न न कांगो उॾाइणो पवंदा, आख़िर न ज़िंदगी बि रहणी आहे न, बचनि सां माउ बाप सां सभिनि सां हलणो आहे न। हींअर टुको असीं हणां असांखे को गवर्नमेंट कोन पई पैसा ॾिए असांखे, असीं पंहिंजो कमायो खायो वेठा आहियूं। वाह नाज़रीन, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ेकार आहे। भाउ चवे थो त असांखे ज़िंदगी अञा गुज़ारणी आहे, त इन जो मतिलबु आहे त असीं सभु चरिया। तव्हां भला कोरोना जी वैक्सीन लॻाई आहे? न बा असां कोन लॻाई। छो? असां हाणे ई कोन्हे। छाजे करे न? बस कोन्हे न छाजे लाइण आहियूं यार। ये वैक्सीन कोरोना खां बचण जी वैक्सीन आहे, गवर्नमेंट एतिरो ख़र्च असीं गवर्नमेंट धूड़ बि पाए असांखे कोन्हे हणाइणो, भले ख़र्च करे छा बि करे असीं ईअं सही आहियूं। पोइ तव्हां छा हिकिड़े शहर खां ॿिए शहर सफ़र बि कोन करे? न न असां आहियूं हिते जा ॿिए करे वञूं ई कोन, असीं ॿधा पिया आहियूं हिते भले माना इहो घर वारनि ज़ोरी असांखे छॾिया वञी घुमी अचो, हाणे घर मां निकिरो। घर ते बि तव्हां ते पाबंदी आहे? पाबंदी आहे माना ॿाहिरि निकिरण ते पाबंदी आहे। ॿाहिरि निकिरण ते पाबंदी आहे। कोरोना जे डप खां या तव्हांजे अफ़ालनि खां? कोन्हे माण्हुनि जे अफ़ालनि खां। माण्हुनि जा अफ़ाल असांजा साफ़ सुथरा आहिनि। तूं त अहिड़ा ॾाढी सही आहे, तोखे कहिड़ो डप आहे? इहो ई त मसइलो आहे, ॾाढी आहे उहो ई त चवां थो, ॿिया त कचड़ा हलनि था न। वधीक कुझु कोन थो चई सघां, सम्झी वेंदा माण्हू। पंहिंजो UN कॉमेडी चैनल आहे, कॉमेडी चैनल आहे, तॾहिं असां कॉमेडी करियूं पिया, असां तव्हांखे सुञाणो था चङे तरीक़े सां। मुझे लग रहा है छो तो मुंहिंजी ड्यूटी है। हाँ इनजो पगार बंदो हो तॾहिं हणा रही आहे, पगार चालू हुजे शुक्रिया। मजबूरी का नाम शुक्रिया। भला घणा पंहिंजो डोज लॻाया आहिनि? हिकिड़ो डोज लॻायो आहे। हिकिड़ो डोज? ॿियो केरु चाचा लॻाराईंदो? ॿियो हाणे जॾहिं ऑर्डर थियो त पोइ लॻाराईंदासीं। उन लाइ तव्हांखे माना मिलियो हूंदो न? मैसेज ईंदो आहे, मैसेज कार्ड मिलियो हूंदो न? मैसेज बि ईंदो आहे कंपनी तरफ़ां। ईमानदारी सां ॿुधायो लॻाइणु खपे या न? लॻाइणु खपे। हाँ अॻियां हली छो हींअर पंजाब साइड में ॾिठो तक़रीबन 2000-3000 रुपया हले बि वैक्सीन, अॻियां हली मजबूरी थी वेंदी सभिनी, तव्हां इहा ई शइ तव्हांखे पैसनि सां वठणी पवंदी। त असांजे नाज़रीन खे तव्हां छा चवंदव? नाज़रीन खे इहो ई त चवंदा त हींअर या बाद में लॻाइणी तव्हांखे हूअं बि आहे, हूअं बि आहे, अॻियां हली तव्हांखे पैसनि सां लॻाइणी पवंदी, हींअर तव्हांखे फ्री में लॻे बि लॻाराए ॾियो। असां हिकिड़ो डोज लॻारायो आहे। अच्छा हाँ, वो बि इन ख़ातिर लॻारायो छो त पंहिंजी दुकानदारी आहे, दुकानदारी जे करे असांखे अॻियां हली करे जेके असांखे तकलीफ़ूं थींदियूं ऐं बाद में जेकी वैक्सीन आहे उहा पाण खे न मिलंदी, फ्री में न मिलंदी, उन जा पैसा थींदा। इन खां बहितर आहे लॻाए वठूं, छो दुनिया हणाए पई, असांखे हणाइणी वबा आयल आहे, इन में को शक कोन्हे। न पर असांजे अक्सर माण्हू उनखे मज़ाक, जीअं असां हिकिड़ो दोस्त हो जीअं मज़ाक सम्झो वेठो, असल में त तव्हां इनखे छा था सम्झो? मज़ाक सम्झणु न खपे, ही सीरियस आहे। हिन में एतिरा ई केस थी चुका आहिनि, केतिरा ई माण्हू मरी चुका आहिनि जंहिंजूं ज़िंदगियूं हली वियूं आहिनि, उन्हनि जे वॾनि खां उन्हनि जे नंढनि खां पुछा करे त उन्हनि ते छा गुज़रे। माना जिते बाहि भरे उहा जाइ जले, जेके लॻे थी तंहिंखे थी ख़बर पवे। हाँ, छो असर जी ज़िंदगी जंहिंजी वेंदी उनखे ई ख़बर पवंदी, धक जंहिंखे लॻंदो आहे, चोट जी ख़बर उनखे ई पवंदी आहे। बिल्कुलु। इन खां बहितर उहो आहे त माण्हू वैक्सीन हणाए छॾे, पंहिंजी ज़िंदगी बचाए छॾे। माना तव्हां असांजे नाज़रीन खे सजेस्ट कंदो त वैक्सीन? हाँ
आऊं पाण चवणु चाहींदुसि सॼी दुनिया खे बल्कि जेके बि दोस्त आहिनि प्यारा असांजा उहे वैक्सीन हणाइनि ऐं पंहिंजी ज़िंदगी बचाइनि छो अॻियां हली करे तकलीफ़ थींदी इन खां बहितर हणाए छॾियो। हे दोस्त असांखे ॾिसी हिते पहुता आहिनि ऐं चवनि था त असांखे बि इंटरव्यू ॾियणो आहे त अचो त इंटरव्यू खां शुरू कयूं था। तव्हां असांखे ॿुधायो कोविड-19 केॾी महिल आहे? इहो अलाए छा आहे, असीं त ॿुधो ई तुंहिंजा था पिया। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? कोरोना जो नालो ॿुधो आहे? न इहो पहिरीं चक्कर ॿुधो आहे इतवार जे करी न, इन त असांजो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। पोइ त ॿुधो कोन्हे त बेड़ो गर्क कीअं थियो? इहो इलाज असांजो कारोबार बंदि, हर शइ बंदि, बेड़ो बोड़े छॾी आहे, ला दवा न कई आहे, ॿियो छा कई असांखे। अच्छा भला मूंखे ॿुधायो तो इहो वैक्सीन कराई आहे, टुको लॻायो आहे? मुंहिंजी अञा शनाख्ती कार्ड कोन ठारायो आहे। अच्छा अञा शनाख्ती अञा वॾो कोन थियो ईअं? चलो तूं शनाख्ती कार्ड ठाराए, बालिग थी पोइ असां सां ॻाल्हाए ठीक आहे। हलो नाज़रीन ॿिए खे त ॾिसो हीअं अञा बालिग कराई सही असां कोन कराई आहे। छाजे लाइ? बस त बस जी का वजह तो हूंदी न? कोन कराई आहे इन जे करे। न हिन जे करे को डप तो थिए या ॿियो को मसलो आहे? डप तो जे न, डप तो जे। अच्छा न डप कहिड़ो डप तो थिए त पोइ वैक्सीन कराए न भाउ। बस माण्हुनि जे करे कोन था कराइनि, पोइ चवंदा मरनि था, हीअं था कनि, हूअं था कनि, पंहिंजे करे कोन था कराइनि। अच्छा वैक्सीन कराईंदा त बि मरंदा, जे न कराईंदा त बि त मरंदा। ख़ुदा जे हथ में आहे न। त वैक्सीन कराइण खां पोइ ख़ुदा जे हथ में कोन्हे? ख़ुदा जे हथ में, ख़ुदा जे हथ में आहे। हा त पोइ जानी वैक्सीन करायो न, सुठी ॻाल्हि आहे। हा इहा सुठी ॻाल्हि आहे, कराईंदासीं। कराईंदा वैक्सीन, पक्की ॻाल्हि आहे? जी जी ठीकु आहे नाज़रीन। ही दोस्त चवे थो त मरणो त हूअं बि आहे, तो हूअं न त हीअं सही, हीअं न त हूअं सही, पर वैक्सीन कराईंदो। बिल्कुल। थैंक यू चांडे साहब, थैंक यू। वालेकुम अस्सलाम। भाईजान आपने वैक्सीनेशन करवाई है नहीं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल भी नहीं करवाई। नहीं करवाई? क्यों? बिल्कुल नहीं करवाई, क्योंकि हमें इन चीज़ में बिलीव ही नहीं, हम मानते नहीं इस चीज़ को। अरे पूरी दुनिया भाई परेशान है यार कोरोना की वजह से, और आप है कि आप इस चीज को मानते नहीं? मैं कहना ये चाहता हूँ कि पूरी दुनिया पागल है, 2 साल बाद मर जाएगी। ऐसा कुछ भी नहीं, अल्लाह पाक की तरफ से जो होगा वो होगा इंशाल्लाह। मैं इस चीज़ जैसे आप पूछ रहे हैं कि वैक्सीनेशन करवानी चाहिए, उसके SOPs पे तो आप खुद ख्याल नहीं कर रहे। हाँ ये बात है, ये बात। हाँ बिल्कुल। इसका मकसद ये है कि आप भी नहीं मान रहे उसको। नहीं हम मान रहे हैं भाई, हमने तो वैक्सीनेशन करवाई है। कराई है? बिल्कुल अच्छा, करवाई। आप देखें अब इसका कहाँ पे अमल हो रहा है? बाजारों में हो रहा है? नहीं गाड़ियों में हो रहा है? नहीं। इस वजह से देखें आप, इसके अलावा और कितनी जानलेवा बीमारियां हैं जिसकी रेशो बहुत ज़्यादा है। ऐसी बात है उसकी वैक्सीनेशन नहीं फ्री हो रही, उसकी हुकूमत कोई फ्री नहीं कर रही। इसमें हेपेटाइटिस है, उसमें हार्ट अटैक है, उसमें फालिज है और 20 मर्ज हैं जिसकी वजह से जिसकी मेडिसिन फ्री होनी चाहिए, आपको एक पैनाडोल की टैबलेट भी फ्री नहीं मिलती। थैंक यू सो मच। जी दोस्तों, मकली जे माग ते ॿिया बि दोस्त आया आहिनि घुमण वारा, उन्हनि खां पुछूं था त उन्हनि वैक्सीनेशन कराई आहे न? जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाउ वैक्सीनेशन कराई है न? जी जी बिल्कुल सर, वैक्सीनेशन कराई है। कोरोना जे डप खां या सरकार जे डप खां? सर कोरोना जे डप खां, कुछ सरकार जे डप खां। मतलब तव्हां गवर्नमेंट सर्वेंट आहियो? जी सर। इन जे करे तव्हां कराई आहे? न गवर्नमेंट को नहीं हूँ, लेकिन प्राइवेट कंपनीज़ में कम करण जे करे वैक्सीन कराइण मजबूरी आहे। इन जे करे उन सां गॾु इहो बि त आहे त वैक्सीन सां गॾु असांजे कुझु मुआशरे जे अंदरि माण्हुनि जी हेल्प बि थी सघे थी, त जीअं कोरोना खां माण्हू बची सघे थो, जीअं इम्यूनिटी सिस्टम असांजो स्ट्रॉन्ग थी सघे थो, असांखे कोरोना कोन लॻंदो। ऐं असांजी आवाम खे बि इहो ई मैसेज आहे त वैक्सीन लॻाराइनि जेतिरो थी सॻे। पर ये अक्सर असां ॿुधूं पिया, माण्हू चवनि पिया हुआ जेको वैक्सीन लॻाए थो 2 साल खां पोइ मरी वेंदो, उन बारे में तव्हां छा चवंदव? सर ईअं त न आहे, हाणे चवण सां त माण्हू हज़ारे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, का बि एथेंटिक रिसर्च न आहे जिते माण्हू चई सघे त 2 साल खां ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। उहा कलाक खां पोइ, अधु कलाक खां पोइ, हिन वक़्तु हिन जॻह ते बि थी सघे थी, ज़रूरी न आहे 2 साल खां पोइ थिए। ऐं जिन हज़ारनि माण्हुनि लॻाराई आहे, जो मतिलबु त पोइ दुनिया जे अंदरि माण्हू ई कोन रहंदो, हर माण्हू वैक्सीन लॻाराई। जेके वैक्सीन न लॻाराईंदा उहे क़यामत जा कांग उॾाईंदा। सर इहो त हाणे कुझु कोन थो चई सघिजे इन जे बारे में। अच्छा अदा बीठो आहे, अदा साईं तव्हां लॻाराई आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बिल्कुल लगाई है मां। घणा डोज़ लॻाराया? 2 डोज लॻाराया आहिनि। बस 2? चौथों पंजों के लॻाराईंदो? चौथों पंजों फ़िलहाल आयो न आहे, जॾहिं आया अच्छा भला तव्हां कोरोना जे डप खां लॻाराई आहे या गवर्नमेंट जे डप खां? मूं आऊं जेको सरकारी मुलाज़िम आहियां, तंहिं करे सरकारी पगार बंदि थी वेंदो। अच्छा असल ॻाल्हि इहा आहे? जी जी बिल्कुलु, 2 वैक्सीन लॻारायूं आहिनि। ऐं डॉक्टर मुर्तज़ा ड्यूटी कंदा आहिनि सिविल हॉस्पिटल कराची में। माशाल्लाह डॉक्टर साहब आहिनि, ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। पोइ त तव्हांखे वधीक ख़बर हूंदी, भला पोइ डॉक्टर साहब आहियो त पोइ तव्हां असांखे ऐं असांजी नाज़रीन खे इहो त ॿुधायो SOP इहो कहिड़ी भला जो नालो आहे, फुल फॉर्म छा आहे? स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर, जेको SOP चवंदा आहिनि। ज़िंदाबाद स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स।
इहो अक्सर असांजा जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि माण्हू आहिनि उन्हनि खे बि ख़बर कोन हूंदी आहे। डॉक्टर साहब असांखे ॿुधायो पक थी वई त 100% डॉक्टरनि सर अलासी तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजी ख़िदमत चाकरी कयूं, तव्हां असांजी मकली जे माग जी। दोस्तो असां सां मौलवी मोहम्मद अमीन चांडियो साहब बि गॾु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त मज़हबी हवाले सां जेको वैक्सीनेशन कराइणु खपे या न खपे, इहो ज़रूरी आहे या न। त मोहम्मद अमीन चांडियो साहब वॾी महिरबानी, तव्हां हिते मकली जे माग ते वेठा आहियो ऐं इंजॉय कयो पिया। असांखे इहो ॿुधायो त इहो वैक्सीनेशन जेका आहे सा ज़रूरी आहे या न? 10 मिनट खां पहिरीं तव्हांजी महिरबानी, अलाह तव्हांखे बरकतूं ॾे। त जेकी इहा चीज़ आहे इंजेक्शन लॻाइण वारे जे हवाले सां त अल्हम्दुलिल्लाह मूं पाण बि लॻाई आहे ऐं हुकूमत बि जो आहे चवण बि आहे। असांजे ऐं मुर्शिद कामिल अमीर अहले सुन्नत जेका बानी दावत इस्लामी आहिनि उन्हनि बि माशाअल्लाह कराई आहे। त अगरि इहो हुजे हा माण्हुनि जे हथ में त लॻाइण सां माण्हू मरी वञे थो, ही थी वञे थो, त अल्लाह ताला जी ज़ात जी कुदरत कामिला जेकी आहे उहा छा आहे? त मौत ऐं ज़िंदगी तो ख़ुदा जे हथ में आहे, जंहिंखे चाहे ज़िंदा रखे, जंहिंखे चाहे मारे छॾे। बाक़ी इहा चीज़ आहे लॻाइणु घुरिजे, मूं बि लॻाई आहे, तव्हांखे मशवरो आहे तव्हां बि लॻायो। अलाह असांखे ॿुधायो त तव्हां कोरोना जी वैक्सीन कराई आहे या न? जी साईं बिल्कुलु कराई आहे, बिल्कुलु। अच्छा, गवर्नमेंट जे डप खां या कोरोना जे डप खां? न कोरोना गवर्नमेंट जे डप कराई, गवर्नमेंट जे डप खां, मतिलबु पघार बंदि थियण जे डप खां? बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। छो कोरोना असांजे अलाह जो शुक्र आहे, 5 वक़्त नमाज़ पढ़ूं था, असांखे अलाह में उमेदवार कोरोना कोन थींदी। ऐं कार्ड असां पिया अञा मोट पियो आहे, चवां त उहो बि ॾेखारियांव। न न, असांखे तो त यकीन आहे, को मसइलो कोन्हे। तूं जेको सुठो माण्हू ईअं ऐं असांजे मकली जो जेको मोतबर शख़्सियत ईअं, अलाह साईं तो ख़ुशि रखे। वैक्सीन कराई आहे? जी सर। छो कराई आहे? सर वैक्सीन जी हिकिड़ी बीमारी हले पई, हा, उन जे करे त इहो त बीमारी पकड़े न। असांजी औलाद आहे ऐं असांजे करे थी सघे असांजी औलाद में पकड़े, उन लाइ करे असां पंहिंजे लाइ कई आहे ऐं पंहिंजे औलाद लाइ कई आहे ऐं पंहिंजे औलाद खे बि वैक्सीन कराई आहे। पघार डप खां त कोन कई आहे न? पघार असीं रिटायर्ड आहियूं, असांखे हाणे छा इहो डप आहे। ज़िंदाबाद। ॾिसो दोस्तो, अहिड़ा जेके असांजा बुज़ुर्ग माण्हू आहिनि जेके रिटायर आहिनि, उहे इन शइ खे सम्झनि था त पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे प्यारनि जे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ, पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ, पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ इहा वैक्सीन लॻाइणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां पहिरीं इहो त ॿुधायो, इहो टिकेटूं कंहिंजे चवण ते विया हलायो? इहे साईं असांजो ठीकु आहे पंहिंजो। कंहिंजो ठीकु आहे? हा, कंहिंजो? सरफराज़ जतोई। सरफराज़ जतोई साहब जे भाउ जो ठीकु आहे? जी। उहो को ऑथेंटिक का तव्हां वटि सबूत आहे? सबूत इहा आहे असांजे हथ में। इहे पर्चो तव्हां ठाहियो? पोइ पर्चो ठाराए सघे थो, बिस्मिल्लाह करे अची बीह। अच्छा, भला तव्हां वैक्सीन लॻाई आहे न? हा, लॻाईसीं। घणा टुका? हिकिड़ो, पहिरियों डोज़। सिर्फ़ु हिकिड़ो? हा। पोइ ॿियो केरु लॻाई? ॿियो वरी चलो महीने खां पोइ। अच्छा, भला छाजे करे तो टुको लॻायो? कोरोना जे डप खां या पघार बंदि थियण जे डप खां? पघार बंदि, कोरोना खां केरु थो टिके? पघार कोन मिलंदी, इन करे बंदि करे। अच्छा, ॿियो छा कयो हाणे? वरी महीने खां पोइ बि लॻाईंदी। भला माण्हू हिते रड़ी पकड़नी आहे? कूड़ कुझु बि कोन्हे, कुझु का शइ कोन्हे। पाण लॻायासीं, को प्रॉब्लम कोन्हे, कुझु बि न, बिल्कुलु का तकलीफ़ कोन्हे का। ठीकु आहे, वॾी महिरबानी। हेॾा हिकिड़ो ॿियो बि नंढड़ो साथी असांजो बीठो आहे, पालारी साहब। पालारी साहब, तो भला टुको लॻायो? न मूं कोन आहे लॻारायो। छो? न टुको लॻाए न? सुभाणे न परे लॻाईंदो। सुभाणे न परीहं लॻाराईंदो? अच्छा, ज़रूरी आहे लॻाइणु? लॻाइणी हा न? पोइ हुन असांजे माण्हुनि खे ॿुधाए चओ टुको लॻारायो। टुको लॻारायो ज़रूरी आहे? ज़रूरी आहे। ज़िंदगी बचायो। ज़िंदगी बचायो ऐं पंहिंजनि ऐं पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु रखो। पंहिंजनि प्यारनि जो रखे जा। अच्छा, रखे जा, ख़्यालु।